पनुआकिल लॻ बाईजी थाणे जी हद ॻोठ नोरोजा में जवाबदार परवेज़ समेजो साथियुनि सां मिली मोहम्मद उमर जी मुबैना टुर्च ते पुलिस वारे मोहम्मद बख्श समेजो जे घर ते हमिलो करे सोना ज़ेवर घर जो सामान फुरण बाद मोहम्मद बख्श समेजो जी 18 सालनि जी न्याणी किरण समेजो खे मुबैना तौरु अगवा करे खणी विया आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूदु आहे पनुआकिल मां CN न्यूज़ जो रिपोर्टर अयाज़ झंडीर। जी अयाज़, कहिड़ा तफ़सील आहिनि अव्हां वटि? जी नैला मूंखे ॿुधायूं पिया त पनुआकिल जे बैजी थाणे जद नौराजा ॻोठ में जवाबदार परवेज़ समेजो मोहम्मद बख्श समेजो ऐं ॿियनि जी बछ ते ऐं ॿियनि जवाबदारनि सां गॾिजी पुलिस वारे मोहम्मद बख्श समेजो जी घर में दाख़िल थी सोना ज़ेवर घरू सामान फुर्त करण बाद पुलिस वारे मोहम्मद बख्श समेजो जी 18 साला न्याणी किरण समेजो खे अगवा करे 4 ॾींहंनि खां नामालूम हंध ते रखियो आहे ऐं अहिड़े वाक़े जो बैजी थाणे ते केस पिणु दाख़िल थियो आहे। उन हवाले सां न्याणी किरण समेजो जे वालिद मोहम्मद बख्श समेजो हिते झंडीर मीडिया सेंटर पनुआकिल ते पहुची दाईं ते चयो आहे त उन वाक़े में मोहम्मद उमर समेजो ऐं बाअसर माण्हुनि जा हथ आहिनि ऐं बैजी पुलिस ऐं SHO बैजी बि उन्हनि जवाबदारनि सां मिलियल आहे। हिन महिल त हिन मुंहिंजी न्याणी बाज़ियाब थी आहे, हिन सामान रिकवर थियो आहे, हिन जवाबदार गिरफ़्तार थिया आहिनि। हिन घुर कई त फौरी तौर ते जवाबदारनि खे गिरफ़्तार करे मुंहिंजी न्याणी ऐं सामान रिकवर कयो वञे। ॿियो महिरबानी अयाज़, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची